नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त डिस्ट्रिक्ट बार घोटकी पारां माहिर कानूनदान सखर हाईकोर्ट बार जे नायब सदर एडवोकेट असगर अली जे मान में आजियाणो तक़रीब ऐं वकीलनि ऐं सियासी समाजी धुरियुनि जे अॻुवाणनि जी शिरकत। घोटकी डिस्ट्रिक्ट बार जे अॻूणे ज्वाइंट सेक्रेटरी इम्तियाज़ अहमद मलाणो, एडवोकेट शौकत अली, दाऊद पोटो, एडवोकेट सईद वकार अली शाह पारां सखर बार हाईकोर्ट जे नायब सदर एडवोकेट असगर अली खे लॉ कॉलेज घोटकी जो प्रिंसिपल मुक़रर थियण जी खुशी में तकरीब कोठाई वई। खेसि आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट बार घोटकी जे सदर एडवोकेट सदाम चंद, एडवोकेट लियाकत अली मलाणो, एडवोकेट शाहिद कलेरी समेत वकीलनि ऐं सियासी समाजी धुरियुनि जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते एडवोकेट असगर अली कॉलेज घोटकी जो प्रिंसिपल मुक़रर थियण जी खुशी में मुबारकूं पिणु ॾिनियूं वयूं ऐं सिंध जी सक़ाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। तकरीब में शरीक थींदड़नि जो चवणु आहे त माहिर कानूनदान असगर अली जे लॉ कॉलेज प्रिंसिपल तौर मुक़रर हिकु बेहतर कदम आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।